सिंध में जाली ऐं बोगस डोमिसाइल ठहण वारे अमल ख़िलाफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जे कारकुननि पारां SUP हाउस खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी मुज़ाहरो करे सख़्त नारेबाज़ी कई। इंतहाई मज़म्मत था करियूं पिया ऐं असां उन्हनि खे शेम था चऊं, उन्हनि जेको DC खे उन्हनि कामोरनि खे जेके चंद ॾोकरनि जे एवज़ ॾेई हिते धारियनि खे जेको जाली ऐं बोगस गैर कानूनी तरीक़े सां उनखे जेको ठाहे डोमिसाइल ऐं उहो असांजे हक़नि ते धाड़ो धाड़नि। सिंध जे हक़नि जो ते धाड़ो पियो थो लॻे ऐं तव्हांजो वॾो हिन में हथु आहे। तव्हांजी महिरबानी थींदी जो हिनखे अञा ताईं उजागर वधीक बंदि कयो। सिंध जो शहूर सुजाग थी पियो आहे ऐं आउं सम्झां थो जहिड़े तरह सिंध जो शहूर अहिड़े पंहिंजो जाली डोमिसाइल लाइ जेको रद्द अमल दसियो आहे, अहिड़े तरीक़े सां जेको रद्द अमल दसे थो त यकीनन असां सम्झूं था त सिंध घणी मुसीबत मां जान छॾाए सघे थी। डोमिसाइलनि जो उन ते सिंध गवर्नमेंट एक्शन वरितो आहे। असां सिंध गवर्नमेंट खे वेलकम था चऊं। रियाती इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते आहिनि, पर असां सिंध गवर्नमेंट खे वेलकम चवंदे या वरी बि मुतालबो था करियूं त इन जी जेन्युइन जेका SUP जे कारकुननि मुतालबो कयो त सिंध में धारियनि जा ठहियल डोमिसाइल रद्द करे सिंध जे पढ़ियल लिखियल नौजवाननि सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन काशिफ कुंबर सां गॾु कादर कुंबर, सिंध TV न्यूज़, सेवण शरीफ़।